सिंध के सीनियर वज़ीर शहजलीना मेमण कराची में ईवी बसुनि के नए रूट जो इफ्तिताह करे छॾियो। इलेक्ट्रिक बस सर्विस जो नओं रूट गुलशन मेमार खां टावर ताईं 32 किलोमीटरनि ते ॿधल हूंदो। ट्रांसपोर्ट खाते पारां ईवी बस सर्विस जे नए रिपोर्ट जी इफ्तिताही तक़रीब सीनियर वज़ीर शहजलीना मेमण जो चवणु आहे त नए रूट सां गुलशन मेमार, सिरजानी टाउन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे जदीद ऐं सस्ती सफ़री सहूलियत मिलंदी। सिंध हुकूमत शहरनि खे मयारी माहौल दोस्त पब्लिक ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ अमली कदम खणी रही है। सिंध हुकूमत शहरनि खे आलमी मयार जी ट्रांसपोर्ट ॾियण लाइ पुरज़्म आहे। मुस्तक़बिल में ईवी बस सर्विस जा नवां रूट भी मुतारिफ़ कराया वेंदा। पीपल्स पार्टी की क़यादत अवाम सां जेके वाइदा कया हुआ उहे पाड़े रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जेके वाइदा कंदी आहे उहे ज़रूर पाड़ींदी आहे। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत शहरनि खे सफ़री सहूलतूं ॾेई रही आहे। साल 2026 तरक़ियाती कमनि जो साल आहे। इंशाअल्लाह हलंदड़ साल कराची जे शहरनि जा मसइला घणे भाङे हल थींदा। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो ईवी बस सर्विस के नए रूट की इफ्तिताही तकरीब के खिताब MNA शाहिदा रहमानी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करे रही आहे। ईवी बस जो नओं रूट शुरू थियण सां शहरनि खे फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह ताला ईद खां पोइ इस्पताल जो पिणु इफ्तिताह कयो वेंदो। कराची में ट्रैफिक इंतजामन ऐं फेसलेस टिकटिंग सिस्टम बाबत इजलास। IG सिंध जावेद आलम ओडो जी सदारत हेठि थियल इजलास में ऑफिसरनि जी शिरकत। ईद खां पोइ बिना नंबर प्लेट मोटरसाइकिलनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ब्लैक लिस्ट थियल 23,000 गाॾियुनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। DIG ट्रैफिक जी ब्रीफिंग। IG सिंध रोड हादसनि में वाध जो नोटिस वठंदे वाक़िअनि जी शफ़ाफ़ जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई ऐं चयो त जांच में हादसनि जा कारण ऐं बचाव जे हवाले सां तजवीज़ूं शामिल कयूं वञनि। खुदाबाद भरसा इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच कल्टी। एक औरत ऐं ॿारड़ी समेत 3 ॼणा फौत, 20 ज़ख़्मी। लाड़कानी खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी। फौतियुनि में मुस्मात फरज़ाना ज़ाल अहमद कंबरवासी बिलावल शामिल। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ईरान सां जंग में मारिजी वियल अमरीकियुनि जो अंग 13 थी वियो। अमरीकी सेंटकॉम तस्दीक़ कई आहे त ईरान जंग में 200 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थिया आहिनि। ईरानी बमबारी सां 15 इसराइली बि मारिजी विया। 3,369 ज़ख़्मी थिया। ईरानी हमलनि में गॾियल अरब इमारतुनि में 7 ॼणा मारिजी विया ऐं 145 ज़ख़्मी थिया। कुवैत में 6, ओमान में 3 ऐं सऊदी अरब में 2 ॼणा मारिजी विया। अमरीकी ऐं इसराइली बमबारी में ईरान में शहीदनि जो अंग 1500 खां टुपी वियो। 18,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली बमबारी में लबनान में भी 850 शहरी शहीद थी चुका। गॾियल अरब इमारतुनि में हमलनि में हिकु ॿियो पाकिस्तानी मारिजी वियो। इमाराती अख़्तियारनि मूजिबि इमाराती फ़िज़ाई दिफ़ा बैलिस्टिक मिज़ाइल हमले खे नाकाम बणाए छॾियो। अबूज़ेबी जे इलाइक़े बिनियास में मिज़ाइल जो टुकड़ो किरियो, जंहिं जे नतीजे में हिकु पाकिस्तानी शहरी मारिजी वियो। गॾियल अरब इमारतुनि में हमलनि में मारिजी वियल पाकिस्तानियुनि जो मजमूई अंग 7 थी वियो। विच ओभर में जंग जो 17 ॾींहुं। गॾियल अरब इमारतुनि जी रियासत फजीरा जे इंडस्ट्रियल एरिया में ड्रोन हमलो।
पेट्रोलियम शयुनि जे ठिकाणे खे बाहि लॻी वई। इमाराती अख़्तियारियुनि जो चवणु आहे त सनअती इलाइक़े में बाहि ड्रोन हमले सबबु लॻी। ड्रोन हमले में कंहिं जानी नुक़सान या कंहिंजे ज़ख़्मी थियण जा इतला नाहिनि मिलिया। इमाराती फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम मिसाइल ख़तरे खे मुंहुं ॾिनो आहे। शहरी महफ़ूज़ हंधनि ते रहनि ऐं हुकूमती हिदायतुनि ते अमल कनि। दुबई जे शहरियुनि खे बि घरनि में रहण जी हिदायत कई वई। तेहरान ऐं दोहा में धमाका, बैरूत ते बमबारी, बगदाद में अमरीकी सफ़ारतखाने खे ॿीहर निशानो बणायो वियो। ईरान जे ताज़नि हमलनि सबबु इसराइल में तबाही मची वई। विच इसराइल ऐं वालारियल बैतुल मक़दस में केतिरा ई धमाका, तेल अबीब में बि मिसाइलनि सां हमला। पासदारनि इनक़लाब मूजिबि इसराइल में मुख़्तलिफ़ हदफ़नि खे निशानो बणायो वियो आहे। इसराइल एरोस्पेस इंडस्ट्रीज़ ऐं एरियल रिफ्यूलिंग सपोर्ट सेंटर्स शामिल आहिनि। हमलनि में हाइपरसोनिक मिसाइल फ़तह, अमाद ऐं क़द्र सां गॾु ड्रोन्स बि इस्तेमालु कया विया। पासदारनि इनक़लाब ख़िते में अमरीकी सनअतुनि खे बि ख़ाली करण जी वार्निंग जारी करे छॾी। विच ओभर में जंग सबबु सॼे मुल्क जे 8 हवाई अॾनि तां परॾे वेंदड़ 101 उॾामूं मुल्तवी। रद्द थियल उॾामनि में दुबई, अबू ज़हबी, शारजाह, बहरैन, कुवैत, क़तर, ईरान, इराक़ ऐं अज़रबाईजान शामिल। अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट समेत 8 हवाई अॾनि तां 18 ॾींहनि में 2000 उॾामूं रद्द थी चुकियूं आहिनि।